अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरे पांध में अज शाम ले प्रोग्राम रखंदासीं दिलकश कहानी। उन कहानी जो उनवान आहे त बेनस्लो कुत्तो बि घर में न रखिजे। इंतखाब करे थो राज़ी शाह लकियारी जी नगरी खां गरीब माशूक अली नोहड़ी। ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं दौर में हिकु हमरा सां बादशाह आज़ादी ठही वई। इहा बादशाह आज़ादी उन हमरा सां भॼी वञी शादी करण लाइ राज़ी थी वई। उन हमरा बादशाह आज़ादी जे सवारीअ लाइ ॾाची वरिती। उन ॾाचीअ जी ख़ासियत ऐं ऐब जो ॾाचीअ जे मालिक खां पुछा कई त ॾाचीअ जे मालिक उनखे चयो त उन ॾाचीअ जी नानीअ जी अमड़ जे जाइ ते पाणीअ जो खॾो ॾिसंदी हुई त उते वेही रहंदी हुई ऐं हीअ ॾाची उन जे नस्ल में आख़िरी आहे। उन हमरा बादशाह आज़ादीअ खे उन ॾाचीअ ते सवार कयो। हलंदे हलंदे काफ़ी सफ़र खां पोइ ॾाची कंहिं जाइ ते ढट हणी वेही रही ऐं उथे ई कोन पई। हमरा हेॾां होॾां निहारियो त थोरे मुफ़ासिले ते पाणी जो खॾो नज़र आयसि। कावड़ में अची बादशाह आज़ादी जो खून करे ऐं ॾाचीअ खे कुई उन ॾाचीअ जो नस्ल ई ख़तमु करे गोश्त विराए बादशाह आज़ादी जो लाश खणी बादशाह वटि आयो। बादशाह पुछियसि ही छा कयई? उन हमरा चयो, मालिक मां तव्हांजे उन धीअ मां पैदा थियण वारो बद नस्ल बदनाम थियण खां बचायमि, न त तव्हां क़यामत उन तव्हांजी नियाणी जे नस्ल मां जेका बि औरत थिए हा त ईअं ई पंहिंजे वालदीन जी इज़त ख़राबु करे हा जीअं हीअ पई करे। तव्हां चाहे मुंहिंजो सिर कलम करियो या पंहिंजी इज़त ऐं गैरत जो सोचे मूंखे माफ़ु करियो। उन बादशाह पंहिंजी इज़त ऐं गैरत जो सोचे उन हमरा खे माफ़ु करे मुल्क मां नेकाल करे छॾियो। ॻाल्हि इहा आहे त प्यार ऐं इश्क पंहिंजी जाइ ते, पर महिरबानी करे पंहिंजे घर जो लीको लताड़े ईंदड़ बेनस्ल बेगैरत बेइज़त छोकिरियुनि सां वास्तो ई न रखो। पंहिंजे ईंदड़ पूरे ख़ानदान ऐं नस्ल जी इज़त ऐं गैरत खे ख़राबु न करियो। चवंदा आहिनि त बेनस्लो कुत्तो बि घर में चङो न आहे। तव्हांजा वालदीन जेको फ़ैसिलो तव्हांजे लाइ कनि इहो तव्हांजी नस्ल इज़त ऐं गैरत लाइ बहितर आहे। इन ते अॼु जी कहाणी पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थी। पंहिंजे भाउ दोस्त अख़्तर तबस्सुम खे वरी मिलण ताईं मुर्की ॾींदा मोकल। इन आसाधार त हिकिड़ी सिहत शरीर जी ॿियो पिरीअ जो पाड़ो।